ओम साईं राम। इहा साईं बाबा जी लीला साईं लीला मैगज़ीन 1957 में ॾिनी वई आहे करे। इहा लीला मोकिलण वारा हुआ DS टिपनिस, जेके थाणा में रहंदा हुआ। थाणा में रही करे हुनजे घर में नंढो साईं बाबा जो मंदरु ठहियलु हो, जिते हू जाम धूमधाम सां रामनवमी जो फंक्शन, दशहरे जो फंक्शन ऐं गुरु पूर्णिमा जो फंक्शन मल्हाईंदा हुआ। हिन जे घर में आसे पासे जा जाम डिवोटी ईंदा हुआ। 1957 में मार्च जे महीने में हिननि सोचियो कि असांखे वॾे धूमधाम सां रामनवमी जो फंक्शन करिणो आहे, जंहिंमें 7 ॾींहंनि जो साईं सचेत जो पाठ करिणो आहे ऐं अखंड साईं भॼन करिणो आहे। हुन जे लाइ हिननि मिस्टर देव, जेके साईं बाबा शिरडी जे ट्रस्ट जा हिकु वॾा पुजारी हुआ ऐं जेके तमामु सुठो भॼन ॻाईंदा हुआ, हुननि भॼन करण लाइ घुरायो। DS टिपनिस जिते रहंदा हुआ हुन सां लॻोलॻि हिकिड़ो नर्सिंग होम हो, जंहिंजो डॉक्टर जो नालो हो डॉक्टर भागवत। हुनजे नर्सिंग होम में हिकिड़ी नर्स रहंदी हुई, जेका रोज़ अची करे सुबुह खां शाम ताईं हिन जो पाठ ॿुधंदी हुई ऐं हुनखे सत्संग में जाम आनंदु ईंदो हो। नसीबनि सां हुन 7 ॾींहंनि में अहिड़ो को ख़ासि पेशेंट हुन नर्सिंग होम में न आयो, हिन करे हिनखे भॼन ॿुधण जो वधीक आनंदु आयो करे। हुनजे भाउ जी धीअ प्रेग्नेंट हुई, एक्सपेक्टिंग हुई ऐं हाणे डिलीवरी जो हुनजो टाइम थियण वारो हो। उहा डॉक्टर भागवत जो नर्सिंग होम में हुनजी डिलीवरी थियण वारी हुई, पर हुनखे डॉक्टर जवाबु ॾेई चुका हुआ कि हिनजी डिलीवरी जाम ॾुखी थींदी, ॿार जे बचण जो चांस त बिल्कुलु बि न आहे, पर माउ खे बि हयाती सां ख़तरो आहे करे। वेल सुख जीअं हुनजो ॾींहुं वेझो आयो तीअं हुनखे हॉस्पिटल में एडमिट कयो वियो। त जीअं ई हुनखे हॉस्पिटल में एडमिट कयो वियो, उन ॾींहं ते हिननि टिपनिस जे घर में हिकिड़ी अजीब क़िस्म जी खुशबू पई अचे। त टिपनिस जी वाइफ चई भई हीअ त कहिड़ी तमामु सुठी खुशबू, स्ट्रॉन्ग खुशबू पई अचे, इन जो मतिलबु छा आहे मूंखे सम्झ में नथो अचे। त हिनखे टिपनिस चयो त मूंखे लॻे थो बाबा हिते असांजे घर में असांखे दर्शन ॾिनो आहे, कंहिंजो न कंहिंजो बाबा भलो करण लाइ आया आहिनि करे। ऐं हिननि छा कयो, पंहिंजे घर मां विभूति पाणी में मिलाए करे हुन नर्स खे ॾिनऊं, चयो तूं इहो वञी करे पंहिंजे भाउ जी धीअ खे पीआर करे। हीअं हुनखे पीआरण सां हुनजो लॻभॻि 12:10 मंझंदि जो ऑपरेशन हो करे। 30-40 मिंट ते ऑपरेशन हलियो ऐं हिननि खे ॿुधणु आयो कि ॿार बि जो आवाज़ बि ॿुधण में आयो, जंहिंमें ॿारु हिकदमि ठीकु ठाकु हो, माउ बि ठीकु ठाकु हुई। इहा मिरेकल ॾिसी करे सभु आसे पासे वारा माण्हू हिकदमि वाइड़ा थी विया ऐं सभिनी जो बाबा में सदक वधी वियो। इहो असां साईं सचरित्र में ॾिठो हो, नाना साहिब चांदोरकर जी धीअ महिनाताई खे कीअं बाबा पंहिंजी आरती मोकिले करे ऐं विभूति मोकिले करे उनजी जान बचाई। तॾहिं बाबा हयात हुआ। ही 1957 जी ॻाल्हि आहे। हिन मां तव्हांखे विश्वासु थियणु खपे कि बाबा हाणे बि मौजूदु आहिनि ऐं सभिनी जी रक्षा कनि था। असांखे सिर्फ़ु बाबा ते विश्वासु रखणु घुरिजे। चओ ओम साईं राम, ओम साईं राम, ओम साईं राम।